दड़ो रिपोर्ट सागर दीदार अली कुंभार। बनू में बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ सर्वे प्रोग्राम तहत पक्का घर तामीर कराइण वारनि कमनि में थींदड़ मुबैना करप्शन ऐं पंहिंजा नवाज़े ख़िलाफ़ रैली, एहतिजाजी मुज़ाहरो, नारेबाज़ी। बनू में बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ सिंध हुकूमत तरफ़ां करायल सर्वे में प्रोग्राम तहत ग़रीबनि खे पक्का घर तमीर कराए ॾियण वारनि कमनि में थियल मुबैना करप्शन ऐं पंहिंजा नवाज़े ख़िलाफ़ मुतासिर मुश्ताक मंगणार, अमीन अब्बासी, मोहम्मद बिराणी, आरो मल्ला, भट्टो शाह, लतीफ़ मेमण ऐं ॿियनि सरकारी अस्पतालनि खां शहर जे बचाव बंद ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो ऐं नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ मुतासिर मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त NRCP जा एजेंट जिन जे घर में हिकिड़े जा घर 4 चढ़िया आहिनि, जिन जा ॿार बि कुंवारा आहिनि। गुलदार खटी उन जा ॿार कुंवारा आहिनि ऐं उन जो नालो चढ़ियो आहे मुंहिंजो। ऐं पीपल्स पार्टी जो वर्कर आहे। मुंहिंजो घर पट ते रखियो, मूं हुनखे चयो हलो सर्वे करियो। चई तव्हांजी सर्वे कोन थी थी, पोइ उन्हनि जे भाउ जी सर्वे कीअं थी आहे? जेके कुंवारा आहिनि, जिन खे घरनि जी ज़रूरत आहे, उन्हनि खे घर मिलिया आहिनि। असीं DC खे इहो चऊं था त महिरबानी करे इंक्वायरी करे ऐं ग़रीबनि खे हक़ वठी ॾिनो वञे। मुराद अली शाह ऐं ॿियनि खे सभिनि खे दर्जमंदान अपील था करियूं त हिते जेको घर सर्वे थियो आहे उन में ग़रीबनि जा नाला माइनस करे ऐं उन्हनि माण्हुनि जा नाला आया आहिनि जिन माण्हुनि जूं माड़ियूं ठहियल आहिनि ऐं हिकिड़े घर जा 4 माण्हू आहिनि। असांजे बन्ने शहर जा कहिड़ा माण्हू आहिनि जेके ऑफिसरनि खे मिसगाइड करे ऐं ग़रीबनि जा नाला कटे ऐं खाशा माण्हू जिन जूं माड़ियूं टाइल्स लॻल आहे, इहा शइ असांखे नामंज़ूर आहे। ऐं अॼु असां रोड ते निकिता आहियूं, सुभाणे हिन एहतिजाज जो दाइरो वधंदो। असां DC साहिब खे ऐं असांजे शिराज़ी बिरादरान खे सभिनी खे अपील था करियूं त महिरबानी करे हीअ ॿीहर सर्वे कराए ऐं जिन जो हक़ मज़लूमनि जो आहे उनखे इहो हक़ ॾियारियो वञे। मिसकिननि जा हक़ खाधा विया आहिनि, इन लाइ हे रोड ते निकिता आहिनि। असां DC सिजावल ऐं MPA ऐं MNA खे गुज़ारिश था करियूं त जेको आहे सो नोटिस वठी इन ॻाल्हि जी इंक्वायरी कराई वञे। उन्हनि जो घर कोन्हे, हिननि विचोलनि माण्हुनि खे पैसा ॾिना आहिनि। जीअं त काठी नारो 40,000 किथां हाणे जेको वरी DPC खणाए, जेको अध में पियो खणे ते नोटिस पियो अचे। छो जो हुन वटि सुरूं कोन्हे, किथां हाणे 80,000 जूं ख़ाली सुरूं थियूं अचनि। 80,000 जी सुरूं थो वठे त पुठियां मटीरियल कोन थो थिए। हिननि पंहिंजे चाइतनि खे ॾिना, विचोलनि माण्हुनि खे ॾिना, जिन वटि पैसा पइनि, माल पइनि, ॿकरियूं पइनि, उन्हनि खे घर अलाट कया विया आहिनि। असांजा हिते ई दोस्त चूंडियल नुमाइंदा आहिनि, सदाईं बन्ने जे शहर ते इहे हावी हूंदा आहिनि। हींअर बि पंहिंजूं संगतूं निभाऊं, यारियूं निभाऊं, छो जो अलाह जो डपु कंहिंखे बि कोन्हे। असांजे अॼु मथे मीडिया ते मथे वॾेरा अचनि, उन्हनि खे बि डपु कोन्हे, छो जो उन्हनि खे गाॾियूं ॿोड़ूं हे था खाराइनि, कुकड़ हे था खाराइनि। असीं ग़रीब छा खारायूं जे असांखे उहो मञनि। काठी नारो किथां पैसा आणे जेको घर ठाराए? अध में घर नुमन मला जो घर वीचारो पूरो कोन करे सघियो, तंहिंखे चऊं तुंहिंजो कैंसल आहे।